ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ 25/3/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार अंतर्मुखी ठही वीचार सागर मंथन करो त ख़ुशी ऐं नशो रहंदो। अंतर्मुखी ठही वीचार सागर मंथन करो त ख़ुशी ऐं नशो रहंदो। तव्हां बाप समान टीचर ठही वेंदो। त असांखे अंतर्मुखी ठही करे वीचार सागर मंथन करिणो आहे त ख़ुशी ऐं नशो रहंदो। तव्हां बाप समान टीचर ठही वेंदो। प्रश्न के आधार ते अंदर जी ख़ुशी स्थाई रही सकती आहे। उत्तर आहे स्थाई ख़ुशी तॾहिं रहंदी जॾहिं ॿियनि जो बि कल्याण करे सभिनि खे ख़ुशि कंदो। स्थाई ख़ुशी तॾहिं रहंदी जॾहिं ॿियनि जो बि कल्याण करे सभिनि खे ख़ुशि कंदो। रहम दिल ठहो त ख़ुशी रहे। अगरि असां ख़ुशि रहंदासीं, ॿियनि जो कल्याण न कंदासीं त हुननि जी ग़म जा वाइब्रेशन असांखे ख़ुशि न थियणु ॾींदा। जो रहम दिल ठहींदो आहे हुनजी बुद्धि में रहंदो आहे कि ओहो असांजी सर्व आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाए थो। असांखे सर्व आत्माउनि जो बाप पढ़ाइनि था, पावन ठाहिनि था, असां विश्व जा महाराजा ठहींदासीं। अहिड़ी ख़ुशी जो उहा दान कंदा रहंदा। त अहिड़ी ख़ुशी जो उहा दान कंदा रहंदा। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि सां पुछनि था, ॿार इहा ओम शांति कंहिं चई? शिव बाबा। हा, शिव बाबा चई। शिव जी ॿारनि खे मालूम आहे इहे सभी आत्माउनि जो बाप आहे। चईंदा आहिनि मां कल्प हिन रथ में ई अची करे पढ़ाईंदो आहे। हाणे इहो थियो पढ़ाइण वारो टीचर ईंदो आहे त चईंदो आहे गुड मॉर्निंग ॿार बि चईंदा आहिनि गुड मॉर्निंग बाबा। इहे ॿार ॼाणंदा आहिनि कि आत्माउनि खे परमात्मा गुड मॉर्निंग कंदा आहिनि। लौकिक रीति सां गुड मॉर्निंग त ॾाढा ई कंदा रहंदा आहिनि। इहे त बेहद जो बाप आहे जो अची करे असांखे पढ़ाइनि था। ॿारनि खे सॼी ॼाण अथवा ड्रामा जो राज बाबा सम्झायो अथई। सॼी ॼाण अथवा ड्रामा जो राज तव्हां ॼाणंदा आहियो। जो बि सभी आत्मायूं आहिनि सभिनि जो बाप आयल आहे न। जो तव्हां ॼाणंदा आहियो जो बि सभी आत्मायूं आहिनि सभिनि जो बाप आयल आहिनि। इहे निश्चय सॼो ॾींहुं बुद्धि में रहे कि बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। उहो असांजो बाप टीचर गुरू आहे न, उनखे रचता बि चईंदा आहिनि। इहे सम्झाइणो पए, इहे सम्झणो पए। सॼो ॾींहुं बुद्धि में छा रहे कि बेहद जो बाप असांखे पढ़ाइनि था। उहो असांजो बाप टीचर गुरू आहे न, उन्हनि जो रचता कोई बि न आहे। उन्हनि खे रचता बि चईंदा आहिनि। इहे सम्झणो पए। आत्माउनि खे रचता न आहिनि, सम्झाईंदा आहिनि मां बीज रूप आहियां। हिन मनुष्य सृष्टि रूपी झाड़ जो नॉलेज तव्हांखे ॿुधायां थो। सवाइ बीज जे इहे नॉलेज के ॾे। ईअं न चईंदासीं कि झाड़ खे उन्हनि रचियो। चईंदा आहिनि ॿार इहे त अनादि आहे। न त मां तिथि तारीख़ सभु ॿुधायां कॾहिं ऐं कीअं रचियो, परंतु इहे त अनादि रचना आहे न। बाप खे ज्ञान जो सागर चइबो आहे न। बाबा चईंदा आहिनि इहे अनादि रचना आहे। बाप खे ज्ञान सागर चइबो आहे। जानी जाननहार अर्थात झाड़ जे आदि मध्य अंत खे बाबा ॼाणंदा आहिनि। इहे अनादि ठहियलु आहे। भॻवानु हिनखे न रचियो अथई। ईअं न चईंदासीं कि झाड़ खे बाबा रचियो अथई। इहे त अनादि आहे। बाबा त असांखे हिननि जी नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। इहे त अनादि रचना आहे। जानी जाननहार अथवा झाड़ जे आदि मध्य अंत जो राज ॼाणंदा आहिनि। बाप ही मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे न, ज्ञान जो सागर आहे। उन्हनि में इहे सॼी नॉलेज आहे। उहो ई अची करे असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। सभु कुझु चईंदा रहंदा आहिनि। सभु मनुष्य चईंदा रहंदा आहिनि पीस कीअं थिए। तव्हां हाणे चईंदव कि पीस त शांति जो सागर ई स्थापना कंदा। उहो शांति सुख ऐं ज्ञान जो सागर आहे। कहिड़ो ज्ञान आहे हुन में? सृष्टि जे आदि मध्य अंत जो उहो माण्हू ज्ञान त शास्त्रनि खे ई सम्झंदा आहिनि। ईअं त शास्त्र ॿुधाइण वारा ढेर आहिनि।
ये बेहद जो बाप ख़ुदि ही अची करे परिचय ॾींदा आहिनि। ईअं त शास्त्र ॿुधाइण वारा ॾाढा आहिनि। इहे बेहद जो बाप ख़ुदि ही अची करे परिचय ॾींदा आहिनि ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज बि ॾींदा आहिनि। इहे बि सम्झंदा आहिनि कि उन्हनि जे अचण सां ई पीस स्थापना थी वेंदी, हुते आहे ई पीस। ये बि कोई ॼाणंदो न आहे। शांति धाम में सभु शांत में ई आहिनि। उहे चईंदा रहंदा आहिनि हिते पीस कीअं थिए, हिते थी ज़रूरु हुई। पीस खपे राम राज्य वारी। राम राज्य कॾहिं हुयो इहे कंहिंखे मालूम न आहे। बाप ॼाणंदा आहिनि केतिरी ढेर आत्मायूं आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि केतिरी ढेर आत्मायूं आहिनि। मां हिननि सभिनि जो बाप आहियां न, ईअं ॿियो कोई न चई सघंदो आहे। जो बि सभु आत्मायूं आहिनि सभु हिन समय हिते ई आहिनि। पहिरियों शांतिधाम में हुयूं, पोइ सुखधाम में आहियूं, पोइ दुखधाम, सुखधाम खां पोइ दुखधाम में आहियूं। दुख सुख दुख जो इहो खेल कीअं ठहियलु आहे न। ॾिसो इहे असां विजुअलाइज़ करूं। पहिरियों असां आत्मायूं शांतिधाम में आयासीं हुयासीं, पोइ असां सुखधाम में आयासीं हिकु हिकु करे। पोइ असां सुखधाम खां पोइ हाणे वरी दुखधाम में आया आहियूं ऐं बाक़ी सभु आत्मायूं बि ईंदी थी वञनि। त सभु आत्मायूं हिन समय हिन सृष्टि ते आहिनि। सुख दुख जो इहे खेल कीअं ठहियलु आहे इहे कोई न ॼाणंदो आहे। ईअं ई सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि कि आवागमन जो खेल आहे। त हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे कि उहो असां सभी आत्माउनि जो बाप आहे। उहो असांखे नॉलेज ॿुधाइनि था न। उहो अची करे स्वर्ग जो राज्य स्थापना कंदा आहिनि। बाबा असांखे नॉलेज ॿुधाइनि था। उहे अची करे स्वर्ग जी स्थापना कंदा आहिनि, असांखे पढ़ाईंदा आहिनि, चईंदा आहिनि ॿार तव्हां ई देवता हुयो। ईअं त ॿियो कोई चई न सघे। सभी आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाईंदो आहे। केतिरो बेहद जो वॾो नाटक आहे न। उहो लख वर्ष चई ॾींदा आहिनि। तव्हां चईंदा ई त सिर्फ़ु 5000 साल जो ई ड्रामो आहे। हाणे तव्हां ॼाणे विया आहियो शांती 2 प्रकार जी आहे। हिकु त शांति धाम में मिलंदी आहे, ॿियो सुखधाम में मिलंदी आहे। इहे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे कि सभी आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाए थो। इहे त कोई शास्त्रनि में बि न आहे। बेहद जो बाप आहे न, सभी धर्म वारा उन्हनि खे अल्लाह, गॉड, फादर, प्रभु आदि चईंदा आहिनि। उन्हनि जी पढ़ाई बि ज़रूरु एतिरी ऊची हूंदी। इहे सॼो ॾींहुं अंदरि रहणो खपे। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे नई ॻाल्हियूं ॿुधायां थो, नए क़िस्म सां पढ़ायां थो। त पोइ ॿियनि खे पढ़ाईंदा आहियो तव्हां। भक्ति मार्ग में देवियुनि जो बि केॾो मान आहे। वास्तव में इहो ब्रह्मा बि असांजी वॾी मां आहे न। इन्हनि खे शिव बाबा खे त सिर्फ़ु पिता ई चईंदासीं, माता पिता पोइ इन्हनि खे चईंदासीं। इहे माता द्वारा बाप असांखे एडॉप्ट कंदा आहिनि न। ॿार चईंदा रहंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष खां पोइ तव्हांखे नॉलेज ॿुधाईंदो आहियां। इहे चक्कर बि असांजी ॿुधी में आहे। त हिकु हिकु अक्षर नयो ॿुधंदा आहियो। ज्ञान सागर बाप जी आहे रूहानी नॉलेज। ज्ञान सागर बाप जी आहे रूहानी नॉलेज। बाबा असांखे ये रूहानी नॉलेज ॾियनि था। अर्थात आत्माउनि जे बारे में, कीअं आत्मायूं मथां खां हेठि ईंदियूं आहिनि, कीअं आत्मायूं मथां खां हेठि अची करे 5 पाठ विझाए पोइ सभी आत्मायूं सुखधाम खां पोइ दुखधाम में ईंदियूं आहिनि। पोइ कीअं दुखधाम में ॿियो दुखी थी वेंदा आहिनि। वरी बाबा अची करे सभिनि खे सुखी ठाहींदा आहिनि। रूह बाप ही ज्ञान जो सागर आहे। बाबा ज्ञान सागर बाप असांखे रूहानी नॉलेज ॾींदा आहिनि। बाप ही ज्ञान जो सागर आहे। आत्मा चईंदियूं आहिनि बाबा ॿार बि सभु ॻाल्हियूं सुठी रीति बुद्धि में धारण कंदा आहिनि। अंतर्मुखी थी ईअं जॾहिं वीचार सागर मंथन कंदव तॾहिं ख़ुशी ऐं नशो रहंदो कि मां आत्मा बाबा जी संतान। बाबा वॾो बाबा असांखे बाप ठही करे असांजी पालना थो करे, टीचर ठही करे असांखे पढ़ाइनि था। वॾो टीचर त शिव बाबा आहे। उहो पोइ असांखे बि टीचर ठाहींदा आहिनि।
शिव बाबा ही असांखे बि टीचर ठाहींदा आहिनि। उन्हनि में बि नंबरवार आहे। बाबा ॼाणंदा आहिनि इहे ॿार ॾाढो सुठो पढ़ाईंदो आहे। सभु ख़ुशि थींदा आहिनि। चईंदा आहिनि अहिड़े बाबा वटि त असांखे बि जल्दी जल्दी वठी हलो जीअं तव्हांखे अहिड़ो ठाहियो आहे। बाबा बतलाईंदा आहिनि मां हिननि जे ॾाढे जन्मनि जे बि अंत जे अंत में प्रवेश करे तव्हां सभिनि खे पढ़ाईंदो आहियां। कल्प कल्प असां केतिरी बार हिन भारत में आया आहियूं। तव्हां इहे नई ॻाल्हियूं ॿुधी करे वंडर खाईंदा आहियो। कल्प कल्प असां केतिरी बार हिन भारत में आया हूंदासीं। तव्हां इहे नई ॻाल्हियूं ॿुधी करे वंडर खाईंदा आहियो कि कीअं कल्प कल्प बाबा हिन भारत में अची करे असांखे वरी खां पढ़ाए करे लाइक़ु ठाहींदा आहिनि। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि जी ही भक्ति मार्ग में केतिरा नाम आहिनि। कोई परमात्मा, कोई राम, कोई प्रभु, कोई अल्लाह चईंदो आहे। हिकु ई टीचर जो ॾिसो केतिरा सारा नाम आहिनि। टीचर जो त हिकु ई नाम हुजिणो खपे न, अनेक हूंदा आहिनि छा? केतिरे ढेर भाषायूं आहिनि। त कोई ख़ुदा, कोई गॉड, कोई छा चई ॾींदो आहे। ख़ुदि सम्झंदा आहिनि मां आयो आहियां ॿारनि खे पढ़ाइणु। जॾहिं पढ़ी करे देवता ठही वेंदव त विनाश थी वेंदो। हाणे त पुराणी दुनिया आहे, उनखे नयो केरु ठाहे। बाप चईंदा आहिनि मुंहिंजो ई पार्ट आहे, मां ड्रामा जे वश आहियां न। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि भक्ति जो केतिरो विस्तार आहे। इहे बि खेल आहे। अॼुकल्ह भक्ति खे लॻंदो आहे हाणे पोइ बाप आया आहिनि असांखे पढ़ाइण वारा बि उहे ई आहिनि। उहे ई शांती स्थापना करण वारा बि आहिनि न। जॾहिं हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो त शांती बि हुई, सुख बि हुयो। हिते त अशांती आहे। बाप त हिकु ई आहे न, आत्मायूं केतिरियूं ढेर आहिनि। केतिरो वंडरफुल इहे खेल आहे। बाबा सभु आत्माउनि जो बाप उहो ई असांखे अची करे पढ़ाईंदा आहिनि। केतिरी ख़ुशी थियणी खपे असांखे कि एॾो वॾो बाबा असांखे आत्माउनि खे अची करे पढ़ाइनि थो। तव्हां सम्झंदा आहियो गोप गोपियूं त असां ई आहियूं न, ऐं गोपी वल्लभ बाप आहे। सिर्फ़ु आत्माउनि खे गोप गोपियूं न चईंदासीं। शरीर आहे तॾहिं गोप गोपियूं अथवा भाई बहन चईंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि शरीर आहे, सिर्फ़ु आत्माउनि खे गोप गोपियूं न चईंदासीं। जॾहिं असां शरीर में आहियूं तॾहिं गोप गोपियूं अथवा भाउ भेण आहिनि। गोपी वल्लभ शिव बाबा जा असां सभु ॿार आहियूं न। गोपी वल्लभ केरु आहे? शिव बाबा। ऐं असां सभु उन्हनि जा ॿार आहियूं। गोप गोपियूं असां कॾहिं ठहींदासीं? जॾहिं असां शरीर में आहियूं। गोप गोपियूं अक्षर केतिरो मिठो आहे न। गायन बि आहे अच्युतम केशम गोपी वल्लभ जानकी नाथम। इहा महिमा बि हिन समय जी आहे न। अच्युतम केशम गोपी वल्लभ जानकी नाथम। इहा महिमा बि हिन समय जी आहे, परंतु न ॼाण जे कारण सभु ॻाल्हियूं गुड़ दानी करे छॾी अथनि। इहे बाप बि वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी ॿुधाईंदा आहिनि। उहो माण्हू त सिर्फ़ु हिन खंडनि खे ॼाणंदा आहिनि। सतयुग में कंहिंजो राज्य हुयो, केतिरो समय हलियो, इहे न ॼाणंदा आहिनि। छोजी कल्प जी आयु लाखों वर्ष चई छॾी अथनि। बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। हाणे बाप अची करे असांखे पूरी सृष्टि चक्कर जी नॉलेज ॾींदा आहिनि। जंहिंखे ॼाणण सां तव्हां त्रिकालदर्शी त्रिनेत्री ठही वेंदा आहियो। असांखे पूरी सृष्टि चक्कर जी नॉलेज ॾींदा आहिनि। जंहिंखे ॼाणण सां असां त्रिकालदर्शी ठही वेंदा आहिनि। टिनिनि कालनि खे ॼाणण वारा ठही वेंदा आहियूं। त्रिनेत्री ठही वेंदा आहियूं। बुद्धि द्वारा असां सभु कुझु ॼाणियो आहे न, त असांजो टियों नेत्र टियों नेत्र बि खुली वियो आहे। जंहिंसां असां सॼे ज्ञान खे सम्झियो आहे। इहा पढ़ाई आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां कल्प जे संगम युग ते अची करे तव्हांखे पुरुषोत्तम ठाहींदो आहियां।
नंबरवार तव्हां ई ठहींदा आहिनि, पढ़ाई सां ई मर्तबो मिलंदो आहे। तव्हां ॼाणंदा असांखे ॿिए जो बाप पढ़ाए थो, उहो त चई ॾींदा आहिनि परमात्मा नाम रूप सां न्यारो आहे, ठिकर भितर में आहे, छा छा चईंदा रहंदा आहिनि। देवियुनि जी बि केतिरी भुजायूं ॾेई छॾींदा आहिनि न, रावण खे 10 शीश। त ॿारनि खे दिलि में अचिणो खपे सभी आत्माउनि जो बाप असांखे पढ़ाइनि था, पावन ठाहिनि था, त अंदरि में ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। अॼु सॼो ॾींहुं इहे यादि रखो कि असांखे सभी आत्माउनि जो बाबा असांखे पढ़ाइनि था, पावन ठाहिनि था, त अंदरि में ख़ुशी हुजणी खपे। परंतु उहा ख़ुशी बि तॾहिं ईंदी जॾहिं पोइ ॿियनि जो कल्याण करे सभिनि खे ख़ुशि करो, रहम दिलि ठहो। त सिर्फ़ु असां ई ख़ुशि रहंदासीं, ॿियनि खे दान न कंदासीं, त उन्हनि जा वाइब्रेशन असांखे रहण न ॾींदा। ओहो बाबा असांखे विश्व जो महाराजा थो ठाहे, सदा यादि रखो, बाबा असांखे विश्व जो महाराजा थो ठाहे। राजा रानी प्रजा सभु विश्व जा मालिक ठहींदा न। हुते वज़ीर हूंदो न आहे, हाणे राजायूं न आहिनि त वज़ीर ई वज़ीर आहे, हाणे त प्रजा जो प्रजा ते राजा आहे। त घड़ी घड़ी इहा बुद्धि में अचिणो खपे कि बेहद जो बाप असांखे पढ़ाइनि था, त सुठी रीति पढ़ंदा उहो ई पहिरियों ईंदा, ऐं ऊच पद बि उहो ई पाईंदा। जो सुठी रीति पढ़ंदा उहो ई पहिरियों ईंदा, ऐं ऊच पद बि उहो ई पाईंदा। इहे लक्ष्मी नारायण एतिरा साहूकार कीअं ठहिया, छा कयनि। भक्ति मार्ग में कोई ॾाढो साहूकार हूंदो आहे त सम्झाए हिन ॾाढो ऊच कर्म कयो हूंदो। ईश्वर अर्थ दान पुण्य बि कंदा आहिनि, सम्झाए हिननि जी एवज में असांखे सभु कुझु मिलंदो। ईश्वर अर्थ दान पुण्य बि कंदा आहिनि, सम्झाइण हिन जी एवज में असांखे सभु कुझु मिलंदो, त ॿिए जन्म में साहूकार ठही वेंदा आहिनि। परंतु उहे ॾींदा आहिनि इनडायरेक्ट, जंहिंसां अल्पकाल जे लाइ सुख मिलंदो आहे। हाणे त बाप डायरेक्ट आया आहिनि, सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि कि अची करे असांखे पावन ठाहियो। सभु उन्हनि खे यादि कंदा आहिनि कि अची करे असां सभिनि खे पावन ठाहियो बाबा। ईअं न चईंदा कि नॉलेज ॾियो, ईअं लक्ष्मी नारायण जहिड़ो असांखे ठाहियो। उन जहिड़ो त सोचंदा आहिनि असां ठही न सघंदा आहियूं, इहे त एॾा वॾा आहिनि। लेकिन बाबा ॾिसो असांखे केॾो ऊचो ज्ञान अची करे ॾिनो अथई कि तव्हां अहिड़ा ठहींदा आहियो। मनुष्य जी बुद्धि में त श्री कृष्ण ई यादि ईंदो आहे। बाप खे न ॼाण जे कारण केतिरा दुखी थी विया आहिनि न। हाणे बाप तव्हांखे दैवी संप्रदाय जो ठाहिनि था, बाप खे न ॼाणण जे कारण केतिरा दुखी थी विया आहिनि। हाणे बाप असांखे दैवी संप्रदाय वारो ठाहिनि था। तव्हां शांतिधाम वञी करे पोइ सुखधाम में ईंदव। बाप खे न ॼाणण जे कारण केतिरा दुखी थी विया आहिनि। हाणे बाप असांखे दैवी संप्रदाय वारो ठाहींदा आहिनि। तव्हां शांतिधाम में वञी करे पोइ सुखधाम में ईंदव। बाप केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, भल ॿुधंदा आहिनि परंतु जीअं की ॿुधंदा ई न आहिनि। पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि थींदा ई न आहिनि। सॼे ॾींहुं बाबा बाबा ई यादि रहणो खपे। स्त्री जो पति पिछाड़ी कीअं प्राण निकिरी वेंदा आहिनि, स्त्री जो ॾाढो लव रहंदो आहे। हिते त तव्हां सभु ॿार आहियो, पोइ बि नंबरवार त आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो अहिड़े बाप खे असां घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, करण सां तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि। अरे अहिड़े बाप जो तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, उनखे तव्हां भुलिजंदा छो आहियो। माया जा तूफ़ान ईंदा, पोइ बि तव्हां कोशिशि कंदा रहो, बाप खे यादि कंदा रहो, त असांखे वरसो मिली वेंदो। विश्व जा महाराजा ठही वेंदासीं असां, विश्व जो महाराजा ठही वेंदासीं। स्वर्गवासी देवताऊं सभु ठही वेंदा, बाक़ी सजायूं खाई करे पोइ ठही वेंदा। स्वर्गवासी देवताऊं त सभु ठहींदा, बाक़ी सजाई खाई करे पोइ ठहींदा। पोइ पद बि ॾाढो घटि मिलंदो आहे।
इहे सभु नई ॻाल्हियूं आहिनि। ध्यान में तॾहिं ईंदियूं जॾहिं बाप टीचर खे यादि कंदा रहंदव। तव्हां टीचर खे भुलिजी वेंदव। बाप चईंदा आहिनि जेसि ताईं मां आहियां विनाश जो समय आहे। चईंदा आहिनि जेसि ताईं मां आहियां विनाश जो समय आहे ऐं सभु कुझु हिन ज्ञान यज्ञ में स्वाहा थी वञे तेसि ताईं पढ़ाई हलंदी रहंदी। जेसि ताईं बाबा आहे विनाश जो समय आहे सभु कुझु हिन ज्ञान यज्ञ में स्वाहा थी वेंदो। तेसि ताईं सभु कुझु हिन ज्ञान यज्ञ में स्वाहा थिए तेसि ताईं इहा पढ़ाई हलंदी रहंदी। तव्हां चईंदव पढ़ायो त सभु कुझु आहे, पोइ छा पढ़ाईंदा? बाबा चईंदा आहिनि नई नई पॉइंट्स निकिरंदी रहंदियूं आहिनि। तव्हां ॿुधी करे ख़ुशि थींदा आहियो जो त सुठी रीति पढ़ो ऐं सुदामा मिसल जो ट्रांसफ़र करिणो आहे उहो बि कंदा रहो। इहो बि ॾाढो वॾो वापारु आहे न। बाबा वापार बि ॾाढो बाबा वापार में ॾाढो फ़्राक हुया। रुपए में हिकु आना धर्माऊ कढंदा हुया। भल घाटो पवंदो हुयो छो जी सभिनि खां पहिरियों असांखे विझणो पवंदो हुयो। चईंदा हुया तव्हां जेतिरो जास्ती भरंदव तव्हांखे ॾिसी सभु भरंदा त ॾाढनि जो कल्याण थी वेंदो। उहो त भक्ति मार्ग हुयो। हिते त सभु कुझु बाप खे ॾिनो आहे न। बाबा सभु कुझु वठो। बाप चईंदा आहिनि तव्हांखे सॼे विश्व जी बादशाही ॾियां थो मां। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे मां सॼे विश्व जी बादशाही थो ॾियां। असां बाबा खे ॾियूं छा था? हुन जे बदिले बाबा असांखे पूरे विश्व जी बादशाही था ॾियनि। विनाश जो साक्षात्कार चतुर्भुज जो बि साक्षात्कार थियो त हुन समय सम्झ में आयो असां विश्व जा मालिक ठहींदासीं। बाबा जी प्रवेशता हुई न। विनाश ॾिठो बसि ये दुनिया ख़तम थी थिए, ये धंधो आदि छा करा। छॾो गदाई खे, छॾो गदाई खे, असांखे राजाई मिले थी। हाणे बाप तव्हांखे सम्झाइनि था की सॼी पुराणी दुनिया विनाश थियणी ज़रूरु आहे। तव्हांखे कुंभकर्ण जी नींद सां जगाइण जो केतिरो पुरुषार्थ तव्हांखे कुंभकर्ण जी नींद सां जगाइण जो केतिरो पुरुषार्थ कराइनि था। तव्हां जगदा न आहियो त बि तव्हां जगदा न आहियो। बाबा केॾी महिनत कंदा आहिनि लेकिन त बि ॿार जगदा न आहिनि। त ॿारनि खे हिकु बाप खे ई यादि करिणो। सभु कुझु बाप खे ॾिनो त ज़रूरु हिकु बाप ई यादि ईंदो न। तव्हां ॿार जास्ती यादि करे सघंदा आहियो। जंहिंजे मथे मामला उहो पोइ कीअं यादि कयो। केतिरे बांदलियुनि जो समाचार ईंदा आहिनि। बाबा खे ख़्यालात थींदा आहिनि वीचारियूं मार खाईंदी रहंदियूं हूंदियूं न। पति केतिरो सताईंदो आहे। भल सम्झंदा आहिनि ड्रामा में आहे। असां ई छा करे सघंदा आहियूं। कल्प पहिरियों बि अबलाइन ते अत्याचार थियो हुयो न। ॾिसो बाबा त असांखे प्योरिटी जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। उहो प्योरिटी जो अनुभव कराईंदा आहिनि। त बाबा त असांखे सिर्फ़ु ज्ञान ॾींदा आहिनि न। ॾिसो प्योरिटी केॾी सुठी आहे। त असांखे प्योर रहणो आहे। असांखे त बाबा टेस्ट कराए छॾियईं की इहो प्योर रहणो आहे। हाणे जेतिरो मूंखे यादि कंदव त मां ई तव्हांजी मदद करे सघंदमि पवित्र रहण लाइ। भले तव्हांखे मारनि करनि कुझु बि लेकिन तव्हां पंहिंजो संकल्प न छॾो की मां चलो ठीकु आहे हेॾो उहो थिए थो। न, मूंखे त पवित्र ई रहणो आहे। भले इहे मूंखे मारे छॾनि लेकिन मूंखे त पवित्र ई रहणो आहे। बाबा खे यादि कंदा रहो। तव्हांखे कोई कुझु बि न करे सघंदो। मतिलबु अपवित्र न ठाहे सघंदो। नई दुनिया त स्थापना थियणी आहे। बाप त चईंदा आहिनि ॾाढा जन्मनि जे अंत जे जन्म में बि ॾाढे जन्मनि जे अंत जे जन्म जे बि अंत में मां प्रवेश कंदो आहियां।
त ज़रूरु असां ई गोरा हुयासीं जो हाणे असां ई सावरा ठहिया आहियूं। मां ई पहिरियों नंबर में ईंदो आहे। असां वञी करे श्री कृष्ण ठहींदासीं। असां वञी करे श्री कृष्ण ठहींदासीं। हिन चित्र खे ॾिसंदा आहिनि त ख़्यालात ईंदो आहे मां वञी करे हीअं ठहींदमि, श्री कृष्ण जहिड़ो ठाहींदमि। त बाप ॿारनि खे सुठी रीति सम्झाईंदा आहिनि, ईअं थोरो समय स्वर्ग में हली वञो, चित्रनि खे ॾिसी करे पंहिंजो बुद्धि जो होॾे लॻाए छॾो, थोरी देरि शांति धाम में हली वञो, थोरी देरि संगम युग ते अची वञो। बाबा असांखे केॾो ऊचो ज्ञान था ॾियनि, अतीन्द्रिय सुख जो अनुभव करो। थोरी समय भक्ति में पंहिंजे मंदरनि में हली वञो, केतिरा असांजा भक्त असांखे यादि था करनि, उन्हनि खे सुख शांति जा वाइब्रेशन ॾियो। सॼो ॾींहुं ईअं ई घुमंदा रहो, केॾो मज़ो ईंदो आहे। त बाप ॿारनि खे सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। हाणे ॿारनि जो कमु आहे सम्झी करे ॿियनि खे सम्झाइनि। हाणे ॿारनि जो कमु आहे सम्झी करे ॿियनि खे सम्झाइनि। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, असां गोपी वल्लभ जी गोपियूं आहियूं। इन ख़ुशी व नशे में रहणो आहे। अंतर्मुखी ठही वीचार सागर मंथन करे बाप समान टीचर ठहिणो। ॿियो आहे सुदामो मिसल पंहिंजो सभु कुझु ट्रांसफ़र करण सां गॾु गॾु पढ़ाई बि सुठी रीति पढ़णी आहे। ईअं न असां सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो त असां ऊच पद पाईंदासीं। असांखे पढ़ाई बि सुठी रीति पढ़णी आहे। विनाश खां पहिरियों बाप सां पूरो वरसो वठिणो आहे। कुंभकर्ण जी नींद में सुम पयल वारे आत्माउनि खे जगाइणो आहे। ॿियो वरदान आहे, मधुरता जे गुण द्वारा संस्कार मिलन कंदे उहे मंगल मिलन मल्हाइण वारा होली हंस ठहो। जीअं होली ते रंग खेलंदा आहियूं, हिक ॿिए खे मुख मिठो कराईंदा आहियूं, मंगल मिलन मल्हाईंदा आहियूं, ईअं तव्हां होली हंस ॿार जॾहिं हिक ॿिए खे रूहानियत जो रंग सां, रूहानियत जे संग जो रंग लॻाए करे मधुरता जी मिठास खिलाईंदव। ईअं तव्हां होली हंस ॿार जॾहिं हिक ॿिए खे रूहानियत जी संग जो रंग लॻाए करे मधुरता जी मिठास खाराईंदव। तव्हांजे नैननि सां, मुख सां, चलन सां मधुरता प्रत्यक्ष रूप में ॾेखारे मिले, तॾहिं मंगल मिलन अर्थात संस्कार मिलन थींदा। त बाबा चवनि था हिक ॿ खे रूहानियत जे संग जो रंग लॻाए करे मधुरता जी मिठास खिलाईंदा आहियो। तव्हांजे नैननि सां, मुख सां, चलन सां मधुरता प्रत्यक्ष रूप में ॾेखारे मिले, तॾहिं मंगल मिलन अर्थात संस्कार मिलन थींदो। आपस में संस्कार जो मिलन थियण ई प्रत्यक्षता जो आधार आहे। इन सां ई जय जयकार थींदी। बाबा चवनि था आपस में संस्कार जो मिलन थियण ई प्रत्यक्षता जो आधार आहे। इन सां ई जय जयकार थींदी। स्लोगन आहे, विदेहीपन जो अभ्यास करो, विदेहीपन जो अभ्यास करो। इहो अभ्यास अचानक जे पेपर में पास कराए ॾींदो। विदेहीपन जो अभ्यास करो, इहो अभ्यास ई असांखे अचानक जे पेपर में पास कराईंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।